आवाज़ टीवी समेत सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे सिरे ते इल्मु पिरायो सिंध सवारियो जे सिरे हेठि सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं हलंदड़ आहिनि। सांगड़ वेझो पीरोमल जे प्राइमरी बॉयज़ स्कूल में भी सक़ाफ़ती तक़रीब कोठाई वई। रिपोर्ट करायो आहे एडी कुमार। आवाज़ टीवी न्यूज़ पारां 5 डिसंबर इल्मु पिरायो सिंध संवारियो जे सर हेठि ऐलानियल सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण जे ऐलान जी आजियां कंदे पेरूमल जे हैप्पी मॉडर्न स्कूल में सक़ाफ़ती रंगारंगी प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंमें शागिर्दनि उस्तादनि क़ौमी लिबास में शिरकत कई। सक़ाफ़ती तक़रीब में शागिर्दनि उस्तादनि तइलीम सां गॾोगॾु सक़ाफ़त ते रोशनी विधी ऐं तइलीम समेत ॿिया टेबलो पेश कया, जॾहिं त शागिर्दनि क़ौमी गीत ते झुमरियूं हयूं। तक़रीब में शरीक थींदड़ शागिर्दनि उस्तादनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त आवाज़ टीवी न्यूज़ सक़ाफ़त सां गॾोगॾु तइलीम खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो आहे। 5 डिसंबर सक़ाफ़ती ॾियारो असीं क़ौमी ईद वांगुरु मल्हाईंदासीं। इल्मु सां रखूं चाह हमेशा, इल्मु सां रखूं चाह हमेशा, इल्मु सां रोशन मुस्तक़बिल, इल्मु सां हल हर मुश्किल। जे इल्मु सोहेल पढ़ाईंदासीं, मुल्क पंहिंजे जो शान वधाईंदासीं। को नारो हयो आहे इल्मु पढ़ायो सिंध संवारियो तमामु बहितरीनु नारो आहे। छाजे करे असीं सिंधी जेको आहे तइलीम जे मैदान में अॻुभरा थियणु चाहियूं था ऐं सॼी दुनिया खे ॾेखारणु चाहियूं था इल्मु में जेको आहे असीं जेको आहे पंहिंजो हिसो वठूं, पार्टिसिपेट कयूं। अॻिते हली ॾेखारींदो त असीं इल्मु में कंहिं बि क़िस्म जा सॼी दुनिया जे लेवल ते कंहिं बि क़िस्म जा पोइते न आहियूं। इल्मु पिरायो सिंध संवारियो जे मौक़े ते ऐं असां पुरजोश आहियूं 5 डिसंबर ते एकता रैली कढण जे लाइ ऐं इंशाअल्लाह उमेद कयूं था त उन ॾींहुं बि आवाज़ टीवी वारा असांजो साथ ॾींदा। आवाज़ न्यूज़ जे ऐलानियल इल्मु पिरायो सिंध संवारियो जे ऐलानियल प्रोग्राम सां गॾु असीं उनखे वेलकम चऊं था ऐं 5 डिसंबर ते इहो सक़ाफ़ती ॾियारो असीं मल्हाईंदासीं ऐं हींअर जागीरता प्रोग्राम असां शुरू करे छॾिया आहिनि। शागिर्दनि ऐं उस्तादनि वधीक चयो त 5 डिसंबर क़ौमी ईद रैलियूं कढी सक़ाफ़ती ॾींहुं जोश ऐं जज़्बे सां मल्हाईंदासीं। कैमरामैन ख़ाकी मोहम्मद सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सांगड़।